कथा को भिकारे छॾो आई ईद वरी को भिकारे छॾो कहिड़ी कथा को भिकारे छॾो। ईद जे ख़ूबसूरत रंगनि खे कलम जी ख़ुशबू सां वासींदे ॻोठ अब्दुरहीम मेहरान पुटु लाड़ जी भलारी भूअ तां तासराती तहरीरो माणी आहे नौजवान कलमकार ऐं ख़ूबसूरत शाइर सागर अमीन वाढे। पहिरीं पसी शाल ईदूं ईदुनि जे पुठियां सांगीड़नि जे साथ से ख़ूब रही ख़ुशहाल रोज़ विझायां फाल अची तां ईदूं कयां। काल्ह राति जे सनाटे में जगमगाईंदड़ सितारनि सां रूह रिहाण करे रहियो हुअसि त मुंहिंजे ख़्याल जहरण हिकिड़ो छाल हयो ऐं दिमाग़ ते इहो तसवर आयो त छो न पंहिंजे दिलि घुरियनि दोस्तनि खे अॻुवाट ईद वाधायूं चऊं। मुंहिंजो हथ आङिरियूं फोन जे कीबोर्ड ते घुमण लॻियूं। कुझु नसरी अहसासनि वारो मैसेज लिखी सभिनी प्यारनि खे अॻुवाट ईद वाधायूं चवण लॻसि। कंहिं दोस्त रिप्लाई में थैंक्स लिखियो, कंहिं वापसि को मुबारकुनि भरियो मैसेज मोकिलियो, पर राति 1 वॻे धारे उन दिलबर माण्हूअ जी काल आई जे मूंखे ईद जे हवाले सां नई त वाधायूं ॾिनियूं ऐं नई के मुबारकूं मोकिलियूं। हा बसि कुझु हाल अहिवाल ओरींदे मूंखां तबियत जो पुछी पियो। कुझु दिलि जा हाल हीअं ओरिया पंहिंजे सावरनि गलनि तां लुड़क लाड़िया ऐं आधी अधरात या आकाश चोले ते चाहतनि ऐं मोहबतुनि जी वर्खा वसाए माज़ीअ जा उहे ज़माना यादि ॾियारिया जिन ॾींहंनि खे असांजे दिलनि पारां हिकु अलॻि माना हूंदी हुई। रुत गुलाबनि में टिणनि राबेल जीअं तीअं सेई ॾींहं सारे हूरनूं राति हुई लुड़क हुआ ॻाल्हियूं हुयूं हू बि सुरकियो मां बि सुरकियसि गल भिना। सागर ईद ते मैसेज उमाइण वारी आदत त असां उन्हनि ॾींहंनि खां छॾे ॾिनी जॾहिं खां जुदायूं झोल भरे अची असांजे अंगण ते लथियूं हुयूं ऐं पोइ कुझु लम्हनि लाइ हू ख़ामोश थी वियो। सागर जिते जुदायूं जाम थी वञनि, जिते ओजागा अखियुनि जे आगर में आर्स मोड़े उथनि, जिते सींध मुरझाइजी वञे, हा जिते टहक खसिजी वञनि, जिते अखियूं कजल पाइण विसारे विहनि, जिते नवां वेस ॾाढा महांगा हुजनि ऐं मिसकीन माण्हू जे वस में न हुजनि त हू उन्हनि खे ख़रीद करे ऐं पाए सघे, उते भला कहिड़ियूं ईदूं? तूं ई ॿुधाए सागर, हिकिड़ो सवाल तोखां आहे मुंहिंजो। उते कहिड़ियूं ईदूं जिते अणमुदाइता मींहं मारुनि मथां विजड़ियूं वसाए हयातियूं खसे वञनि, जिते ॿनियुनि जूं छातियूं सुकी ठोठ थी वञनि, जिते खेट बंजर बंजी वञनि, जिते गुरबत जी बाह जा उलाह हुजनि, जिते पाणियारनि जा पंध बेमाना हुजनि, जिते गुलाबनि खे निपूड़ियो वञे, उते भला कहिड़ियूं ईदूं? कान किती सी दीद तुसाॾी ईद असाॾी सोगिछ गुज़री, झुड़फुड़ अखियां गलते बरसियां राति सगोरी रोगिछ गुज़री, सॻियां सैंटां सूट सुंभल गुल रांझनि तंहिं बिन कीन गिधासीं, उन तुण हींअरे हरदम तैडी जान जलंदी जोगिछ गुज़री, सारियां ॻाल्हियां भाग को भायम कोन मयारां मुकियम तैकूं, यार सॼणा बख़्त दी बाज़ी ज़िंदगी ॾुख ऐं ॾोगिछ गुज़री। सागर जिते सोग जे माना खे सम्झण वारा घटि हुजनि, जिते उदासियूं ओढे उमिरि गुज़ारींदड़ ग़रीब मिसकीन हारी सदाईं पंहिंजे घर में ॿिनि वेलनि जी मानीअ जो सोचे सोचे दिमाग़ी मरीज़ बणिजी वञे, जिते मोहबत जे इज़हार खे जुर्म सम्झो वञे, जिते किताबनि खे पढ़ण लाइ टाइम न हुजे, जिते धनार जो पुटु वरी बि धनार ई थिए, जिते अमीर वेतर अमीर ऐं ग़रीब वेतर ग़रीब थींदो वञे, जिते मुरली फूकण वारा दिल लुभाईंदड़ धुन विसारे विहनि, जिते मुफ़िलसी माण्हूअ जा पेरा लीके अची पुॼे, उते भला कहिड़ियूं ईदूं? जिते का जाग खे माना न हुजे, मिलण खां अॻु मरण अखियूं, विछोड़ा ॾेई वञी परते वरी वापसि वरन अखियूं, जिते के दिलि बिरियूं तड़जनि, जिते के मोहबतूं लुटजनि, उते जी ईद हीअं थींदी। हा उते जी ईद हीअं थींदी, 22 भाती लटा फाटल अंदर में बुख जी बाहे सुतल सो सूर सेरां ॼा, चवनि था सेवियूं आहिनि रधियूं के पंहिंजे पाड़े में, पुछनि ई ॿार माउनि खां अलाए पाण वटि छा लहे, अञा का ईद कोन्हे का, सुम्हारे आसरनि में सा छॾे पंहिंजे ई बचड़नि खे, उते चओ ईद आ कहिड़ी? जिते सागर संदियूं छोलियूं ॿिन्ही ख़ामोश थी गुज़रनि, जिते बंदूक जे डप खां परे पंछी भॼी उॾरनि, जिते सारियूं जिते निसरियूं नकी सारियूं, जिते वाधा टुटियूं यारियूं, जिते अमीन अखियुनि मां वहनि लुड़कनि संदियूं लारूं, उते चओ ईद आ कहिड़ी? उते चओ ईद आ कहिड़ी? ऐं ईअं हा ऐं ईअं हुन न रुगो कुझु पंहिंजा सूर वंडिया हुआ, पर हुन हर मिसकीन हर मुफ़लिस जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झी मूंखे सम्झायो हो। हुन जे अंदर में बरंदड़ मच
हिकु अहिड़ो मच हो जंहिंमें अलाए त केतिरनि बेवस ऐं ग़रीब माण्हुनि जे दिलनि जा दर्द हुआ। हू पाण शायदि कंहिं बेवसी जे आड़ाह में उछलियल हो ऐं पोइ हुन बिना खे मोकिलाइण जे काल कटे छॾी हुई ऐं आऊं हुन ते सोचींदो रहियो हुअसि त छा हिन जो अंदाज़ बयानु हो, छा त हिन जे अंदर में सूर ऐं पूर हुआ। काश ईअं असीं सभई पराए दर्द खे पंहिंजो दर्द सम्झूं त केॾो न बहितर नतीजो निकिरी पवे। पर हक़ीक़त में बशीर भाउ, पाण अलाए छो ख़ुदगर्ज़ माण्हू पंजदा था वञूं। ईअं बि न आहे, अञा लहे उभरे पियो, अञा कख हेठां लख लिकल आहे, अञा राति मथां राति न आहे। केतिरा अहिड़ा इंसान दोस्त बि आहिनि जेके ईदुनि ऐं ख़ुशियुनि वारनि ॾींहंनि ते पाड़े समेत हज़ार मिसकीन माण्हुनि जी सार लहंदा आहिनि। सो अॼोके हिन तासराती ख़त में अवां सभिनी दोस्तनि खे हिन ईद ते पंहिंजे पाड़े वारनि ऐं पंहिंजे प्यारनि मिसकीन माण्हुनि जूं वधि खां वधि पारतूं कंदे इहो ई चवां थो त वधि खां वधि ख़्यालु रखिजो, छो त ईद जूं हक़ीक़ी ख़ुशियूं माण्हू खे तॾहिं ई नसीब थींदियूं आहिनि जॾहिं हिननि ॾींहंनि ते मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि सां गले मिली पाण गॾु उन्हनि खे विहारियूं था, भाकर पाए मिलूं था, गॾु खाऊं था ऐं खारायूं था ऐं गॾु घुमूं था। सची ॻाल्हि इहा बि आहे त मोहबतूं प्यार सलामत हुजे। ईदूं हूंदियूं ई तॾहिं आहिनि जॾहिं मोहबतूं हूंदियूं आहिनि। इन ते अॼोके ख़त मां मोकिलाईंदे इहे ई सिटूं अर्पियां थो त दीद तुंहिंजी नथी ईद कहिड़ी कयां, तूं चवीं ओ पिरी जहिड़ी तहिड़ी कयां, शर्त जेको रखी मूल मुमकिन मिठा, ॾंड ॾो मिंथ माफ़ी लफ़्ज़ चारई चिटा, जेका तोखे वणे ॻाल्हि अहिड़ी कयां, तूं चवीं ओ पिरी जहिड़ी तहिड़ी कयां, तूं चवीं ओ पिरी जहिड़ी तहिड़ी कयां। जानी है कचना ईद कंजस मां अचे तो जानी तुंहिंजो